अस्सलाम वालेकुम। सुबह जा 9:30 थिया आहिनि ऐं मां वञां थी हॉस्पिटल। रूटीन जो चेकअप आहे, वञिणो आहे ज़रूरी। सो ॾिसूं था त अॻियां छा छा थो थिए। फ़िलहाल व्लॉग जी इब्तिदा करे थी छॾियां। हाँ चलिए चलिए। सीधे आते मूंखे काफ़ी देर थी वई आहे, मां डॉक्टर वटां मोटी आई आहियां। दरअसल मुंहिंजी भेण आयल आहे, उहा रही मूं वटि राति। असांजो कचहरियुनि में घणो टाइम पियो गुज़रे, सुगन बि आहे। सो हाणे मां मथे अची वई आहियां त जीअं मां चैरिटी जो कुझु सामान जेको मूं वटि जमा थियल आहे उहो मां मुंहिंजी भेण ॻोठु वेंदी त कुझु खणी वेंदी। हेठि अची वियासीं ऐं हाणे असां सामान मथां खां हेठि था हलायूं, जेको चैरिटी जो असांखे मोकिलिणो आहे, त जीअं हितां खां खणी गाॾी में विझणु सवलो थी वेंदो। सो कुझु मां खणी आई आहियां, कुझु मुंहिंजी भेण थी खणी अचे। तक़रीबन 9:45 थियण वारा आहिनि ऐं मां हिते गिहु रखियो आहे कढण जे लाइ। मलाई पचे थी ऐं मां कुझु कपिड़ा धोई विधा। उनखां पोइ मुंहिंजी सॼी निमाज़ पढ़ी ऐं हाणे मां आई आहियां किचन में। हीअ हल्की बाहि ते छॾे वई हुयमि, इहो पचे थो। ऐं मासी जेके थांव धोई कम वारी, उहे हिते कुझु हिन पासे पिया आहिनि ऐं कुझु हिन पासे पिया आहिनि। इहे हाणे मां अंदरि कंदमि, गिहु पचंदो रहंदो साइड में। लंच ठाहिणो कोन्हे ऐं छो त इहे मुंहिंजी धीउ ऐं भेण चाहिनि पियूं ॿाहिरां कुझु खाऊं, त हिननि कुझु ऑडर कयो आहे, उहो अची वेंदो। मां कुझु हीअ कमु करे वठंदमि ऐं उनखां पोइ जेको आहे तेसिताईं मुंहिंजो गिहु बि पची वेंदो। इनखे मां छाणे सेव कंदमि। त हाणे कंटिन्यू कमु करिणो आहे। 5 थिया आहिनि शाम जा। हाणे हितां स्टैंड तां कपिड़ा खणी सुकी विया, उहे रखी आयमि अंदरि। मुंहिंजी भेण हली वई ऐं उनखां अलावा जेको बि चैरिटी जो सामान ॾियणो हो काफ़ी सारो उनखे ॾिनो ऐं जेको छोकिरी शादी जो सामान हो उहो रखियो आहे, त जीअं अम्मा वेंदी त उनखे ॾींदासीं। छो त ज़ाहिर आहे हिकिड़ी गाॾी में एट अ टाइम इलाही सारियूं शयूं न पियूं वञी सघनि। त मां हाणे थोरी देरि रेस्ट करण खां पोइ निकिरी आई आहियां ॿाहिरि। हालांकि मंझंदि जी मानी बि कोन पचाई, पिज़्ज़ा ऑडर कयो हिननि, त मजबूरीअ मां बि उहो खाधो, न त मूंखे शौक़ु सफ़ा कोन्हे ॿाहिरां न खाइणु। पर बसि हाणे केरु पचाए, इन करे मां बि उन ते गुज़ारो करे छॾियो। सो निकिरी आयमि हिते। पाणी अॼु प्लांट्स खे कोन ॾिनो आहे, ज़रूरत बि न अथनि। घणो करे त हीअ अञा कल्ह जेको पाणी ॾिनो उहो हिननि में हले थो, बसि हाल अहिवाल वठण लाइ, हिननि सां मुलाक़ात लाइ। हीअ मुंहिंजी वल ॾिसो, हीअ हिते सुतलीअ में ॿधी हुयमि, हे माशाल्लाह हिते पहुती आहे। सो हाणे मूंखे लॻे थो त सुभाणे वरी मां मथां खां ॿी रसी ॿधां, जंहिंमें इहे सॼा अटकाए छॾियां। हिननि खे बि हर वक़्तु मां पई ॾिसंदी आहियां त माशाल्लाह मुबारक, वरी मूंखे मुबारक। हर वक़्तु मां पई ॾिसंदी आहियां त हिननि मां कंहिं न कंहिं महिल कुझु निकिरंदो। हीअ ॾिसो लाइट ग्रीन डॉट तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। सो इंशाल्लाह उमेदु आहे त हिन मां बि कंहिं महिल इहो निकिरी ईंदो। माशाल्लाह हीअ बि अची वियो, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मज़ो आहे ॾाढो ॾिसी करे। त मां ईअं अची बीहंदी आहियां त मां हिननि खे चेक कंदी रहंदी आहियां, हिननि ते नज़र रखंदी रहंदी आहियां त कहिड़े प्लांट में कहिड़ी तब्दीली थी अचे, छा थी रहियो आहे, छा न थी रहियो आहे। ईअं साफ़ हूंदो आहे मुंहिंजो हिननि में। सो यकीन कयो त मुश्किल इहा बि थिए थी, जो केॾांहुं वञा थी न त पोइ पोयां मुंहिंजो सॼो ध्यानु हूंदो आहे त अलाह करे टाइम सां प्लांट्स खे पाणी ॾियनि। सो हिननि जी चेकिंग ज़रूरी आहे। माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं हिकिड़ो ॿियो स्नैक प्लांट, उहो मां तव्हांखे न शो कयो हिन में। हिन जो हिकिड़ो मां तव्हांखे ॾेखारे चुकी हुयमि, हे वारो हिकिड़ो वधे थो हीउ, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ ॾिसो विच में हीउ वारो, पोइ वरी हुनजे बि विच में आहे अञा। मूं जॾहिं पहिरियों वधनि पिया त मां हिननि जूं जेके कुंडियूं अलॻि पई करे छॾियां, पर हाणे न कंदमि। मां चाहियां थी त हे बिल्कुलु हीअं भरियल ऐं बुशी जेका हिन प्लांट्स थी वञनि। हलूं था अंदरि हाणे। बसि इहो ज़रूरी हूंदो आहे, जंहिं ॾींहुं पाणी न बि ॾियां त मां हिननि जो अची हाल अहिवाल वठी वेंदी आहियां। जंहिंमें अॼु मूंखे ख़बर पई त मुंहिंजो ॿियो वारो प्लांट बि हाणे
माशाल्लाह सां फुटण वारो आहे। छो त जेसिताईं इन्हनि जा इहे पीसिस जेके मां कटिंग्स लॻायूं जेसिताईं इहे ग्रीन हूंदियूं आहिनि न तेसिताईं उमेदु हूंदी आहे त इहे लॻी वेंदियूं। हा बाक़ी सफ़ा सुकी सड़ी वञनि त पोइ ठाहिणु मुश्किल आहे। अॼु कम वारी मासीअ खे ॿीहर सॾे हुअसि त उहा थांव धोई वई ॿीहर ऐं मां अची वई आहियां हिते हाणे किचन में ऐं मां अॼु पचायां थी मच्छीअ जो पुलाउ। मंझंदि जो असां पिज़्ज़ा जेको घुरायोसीं सची ॻाल्हि आहे त मूंखे इन्हनि शयुनि खाइण जो कोई शौक़ु न आहे पर हाणे ॿारनि जी मर्ज़ी भेण बि मुंहिंजो ॿार ई आहे त मूं चयो ठीकु आहे। सो ॿियनि जे लाइ शायदि फुल मील हुजे सभिनी पेट भरे खाधो हूंदो पर मां न। सो मां पंहिंजी पसंदि जो देसी खाधो थी पचायां मच्छी जो पुलाउ। उनजी तयारी थी रही आहे हिन महिल ऐं कोशिशि इहा ई हूंदी त सांझी खां पहिरियों इहो रेडी हुजे। ऐं हिन मुंहिंजे मच्छीअ जे पुलाउ जी रेसिपी जेके मुंहिंजी पॉपुलर वीडियोज़ आहिनि उन्हनि में किथे तव्हांखे मिली वेंदी। तव्हां ॾिसी सघो था अगरि कोई बि इहा तरकीब जेका आहे खाधे जी ॾिसणु चाहियो त। सांझी जी निमाज़ पढ़ी वरिती आहे। निमाज़ खां पहिरियों चांवरनि खे दम ॾेई वई हुयमि। सो हाणे हिननि जो दम चेक था कयूं। हे मज़ेदार मच्छी जो पुलाउ तयारु आहे। हाणे असां कंदासीं डिनर। हूअं असां 8 बजे तक़रीबन खाईंदा आहियूं। अॼु 7:30 थिया आहिनि छो त सवेरे थोरो पचायो आहे। सो डिनर करे पोइ तव्हां सां जेको आहे मिलिजे थो। ऐं मज़ेदार हिन में मसालेदार बसर बि आहिनि। ऐं जेकॾहिं मूं पहिरीं बि चयो तव्हांखे रेसिपी खपे त तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसी सघो था। 8 थिया आहिनि हिन महिल ऐं असां राति जी मानी खाई वरितीसीं। अॼुकल्ह इंटरनेट ॾाढो स्लो थो हले। कल्ह बि मां 8:30 बजे रखियमि वीडियो अपलोड करण जे लाइ त उहा 10 बजे तक़रीबन वञी अपलोड थी। त ॾाढो टाइम थो लॻे। सो अॼु बि ख़बर न आहे हितां जीअं ई 2-3 मिंट तव्हां सां ॻाल्हाए मां बसि कंदमि त मां वीडियो अपलोड करण जे लाइ रखंदमि। अॼु वियमि हॉस्पिटल रूटीन जे चेकअप जे लाइ त गुल जेके हुआ एॾा घणा न हुया। उहो काफ़ी जेके घटिजी विया। ग्रीनरी त उते हमेशह हूंदी आहे हॉस्पिटल में ॾाढी, गुल न हुया। सो घटि हुया काफ़ी। सो थोरो हुनजो मां झलक हिकिड़ी रिकॉर्ड कई त उते घणो कुझु हुयो न जेको रिकॉर्ड करे सघिजे। ऐं सॼे ॾींहं में मुंहिंजी भेण बि घर में हुई काफ़ी देरि त सुगंध हुई त असांजो घणो टाइम जेको कचहरीअ में गुज़रियो इन करे कम कुझु एतिरा घणा न थिया। बहरहाल चैरिटी जो काफ़ी सारो सामान मोकिले छॾियो ऐं कुझु पियो आहे जेको वरी जॾहिं अम्मा वेंदी त उहा खणी वेंदी। सो अम्मा हिन महिल रहे थी क्लिफ्टन ते ऐं मां आहियां यूनिवर्सिटी रोड ते। त लाज़मी जॾहिं हो वेंदा त मूं वटां थींदा वेंदा या थी सघे थो 1-2 ॾींहं रहे बि। पर ॻाल्हि इहा जो अॻियां वरी रमज़ान अचण वारो आहे त मुंहिंजा भाउ भेण चाहींदा त उनखां पहिरियों हलिया वञनि त जीअं रोज़ा वञी पंहिंजे घरनि में रखनि। सो ॾिसजे नंढी भेण त हली वई पंहिंजे हस्बैंड सां गॾु अॼु। उनजी जाइ ते वरी अम्मा सां रहण जे लाइ ॿी भेण आई आहे जेका मूंखां नंढी आहे। असां 2 वॾियूं भेनर आहियूं शुरू में। वॾी मां आहियां ऐं नंढी इहा हुई जेका अॼु हली वई। त ॿियो नंबर भेण जेका मुंहिंजी आहे उहा वरी अम्मा सां रहे थी हिन महिल। त बसि शुक्र अल्हम्दुलिल्लाह वारे वारे सां हर कोई अम्मा जो ख़्यालु रखे थो पियो। इहो ई हाल अहिवाल आहे। ऐं अॼु मां पंहिंजे प्लांट्स में जीअं तव्हांखे ॾेखारियो त हिकिड़ो मुंहिंजो ॿी कटिंग लॻियल हिकिड़ी वरी अॼु फुटी आई त ॾाढी ख़ुशी थी मूंखे। ऐं उमेदु इहा ई आहे त अलाह करे टी बि फुटी अचे छो त अञा ताईं उनजो जेको हेठों पार्ट आहे उहो ग्रीन आहे। सो कोई क्राफ्ट जी वीडियो न ठही सघी आहे। कुझु बि न खाधो पचायमि ऐं बसि ईअं ई ज़िंदगी गुज़रंदी थी रहे। कुझु ख़ासि न हूंदो आहे। कॾहिं कॾहिं वरी सची ॻाल्हि आहे मां सोचींदी आहियां त डेली जेके मुंहिंजा डेली लाइफ व्लॉग्स आहिनि कंहिं ॾींहुं त कुझु बि न हूंदो आहे त मूंखे सम्झ में न ईंदो आहे मां छा शेयर कयां। साॻे ई कम आहिनि रोज़ जो रोज़ साॻी ॻाल्हि आहे। पर मां पहिरियों बि 1 दफ़ो इहो पुछी चुकी आहियां त तव्हां मां सभिनीनि इहो ई जवाबु ॾिनो त न कुझु बि हुजे पर तव्हां रोज़ जो रोज़ व्लॉग ठाहियो। सो बसि उन ते ई अमल करे रही आहियां। ख़ुशि जो आबाद जो सभई। अॼु जो बि ही नंढिड़ो व्लॉग आहे। जीअं मूं चयो त असांजो घणो टाइम कचहरियुनि में ॻाल्हियुनि में गुज़रियो। कुझु टाइम हॉस्पिटल बि वियमि उते बि लॻो त मूंखे कुझु करण जे लाइ एतिरो टाइम न मिलियो जेको मां तव्हां सां शयूं या कोई कुझु कमु तव्हां सां शेयर करे सघां। सो मूं सोचियो त बसि कुझु ॻाल्हियूं कुझु कचहरी करे वठिजे ऐं वरी बि तव्हांजी सलाह खपंदी मूंखे। ऐं इनशाला मुंहिंजी पूरी कोशिशि आहे त जुमे जो मां लाइव जेको आहे कयां सेशन। अॼु त अञा सूमरु आहे ऐं हाणे खां मां जुमे जी ॻाल्हि थी कयां छो त इरादो पको आहे। बसि वधीक अलाह जीअं चाहियो। इंसानु कुझु प्लैन कंदो आहे अलाह कुझु प्लैन कंदो आहे। कॾहिं कॾहिं उहो पूरो थींदो आहे कॾहिं असांजो न थींदो आहे। सो जेकॾहिं अलाह चाहियो त फ्राइडे जो असां इनशाला मिलंदासीं। ऐं बाक़ी रोज़ जा व्लॉग्स त इहे जहिड़ा बि आहिनि कचा पका व्लॉग्स। सुनीता उन ते खिले पई कचा पका व्लॉग ते।
त जेको मूंखां थी सघे थो उहो मां ठाहींदी थी रहां ऐं इनशाला सुभाणे कोशिशि कंदमि त ट्रेस वारी जेका डेकोरेशन जी वीडियो उहा ठाहियां। उहे ट्रेस अञा ताईं जीअं मां कढियूं आहिनि ऐं उहे जेके ब्रास जा मेटल जा थांव मां चमकाया लीमो हणी हणी उहे मुंहिंजे ई कमरे में पिया आहिनि। उहे ढेर लॻा पिया आहिनि हिकिड़े कुंड में ऐं खणा ऐं ॾाढी महिनत थी लॻे हिकिड़ी हिकिड़ी जेके मां प्लैनिंग कई आहे त मां हर ट्रे खे अलॻि अलॻि तरीक़े सां डेकोरेट करे ॾेखारियां ऐं इहो ॾेखारियां त थाल डिशिस ट्रेस कुझु बि डेकोरेशन में इस्तेमालु करे सघिबो आहे। सो मुंहिंजी पूरी पूरी कोशिशि आहे, इरादो आहे त मां सुभाणे इहा वीडियो ठाहियां। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा त सुभाणे मुंहिंजो जेको आहे वारो आहे वैक्सीन लॻाइण जो सुबुह सवेर। सो मां पंहिंजी जेका रजिस्ट्रेशन कराए छॾी हुई त उन्हनि जो मैसेज सुभाणे जे लाइ मूंखे उन्हनि टाइम ॾिनो आहे, डेट ॾिनी आहे त सुबुह सवेर 8 बजे मां वेंदमि वैक्सीन लॻाइण जे लाइ। त उनखां पोइ ईंदमि, अगरि सभु कुझु सही रहे, रूटीन में कमु नॉर्मली थींदो रहे त मां इनशाला सुभाणे पूरी कोशिशि हूंदी, मुंहिंजो पूरो इरादो आहे त मां इहा डिशिस वारी ऐं ट्रेस वारी डेकोरेशन जी वीडियो ज़रूरु ठाहियां। सो उहो बि जेकॾहिं अलाह चाहियो त, बाक़ी मुंहिंजो इरादो आहे। सो बसि वधीक इहे ई हाल अहिवाल आहिनि। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह भाई।